वैसा प्यालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो भरिसां 8 ॾींहं अॻु गाड़ी मोरीअ मां चोरी थियल सोलर प्लेट पिराले पुलिस कार्रवाई करे हथ करे वरितियूं, मालिकान हवाले। पिरालो भरिसां गाड़ी मोरीअ जे रवासी मोहम्मद हनीफ़ उतेरो ऐं अब्दुल रहमान उतेरो जे घर 8 ॾींहं अॻु चोरी थियल 4 सोलर प्लेटूं SHO सादिक अब्बासी स्पेशल टीम इंचार्ज गफूर वसण हथ करे मालिकान हवाले करे छॾियूं। जंहिं बाद सोलर प्लेटूं मालिकान SHO पिरालो ऐं स्पेशल टीम इंचार्ज खे गुलनि जा हार पराया ऐं हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हद जा SHO अहिड़ा ई हुजनि जेके फौरन कार्रवाई करे हक़ीक़ी मालिकनि खे चोरी थियल सामान वापसि कयो वञे। असां SHO सादिक अब्बासी जा थोराइता आहियूं जिन असांजी घर मथां चोरी थियल सोलर प्लेटूं हक़ी हथ करे असांजे हवाले कयूं। असांजी दुआ गऊं आहिनि त अहिड़ा SHO हर थाणे ते ईमानदार मुक़ररु कया वञनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ वाइसा पिराली पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। वाइसा पिरालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो भरिसां 8 ॾींहं अॻु गाड़ी मोरीअ मां चोरी थियल सोलर प्लेट पिराले पुलिस कार्रवाई करे हथ करे वरितियूं, मालिकान हवाले। पिरालो भरिसां गाड़ी मोरीअ जे रवासी मोहम्मद हनीफ़ उतेरो ऐं अब्दुल रहमान उतेरो जे घर 8 ॾींहं अॻु चोरी थियल 4 तारीख़ ते राति जो 12 वॻे पंहिंजे घर जे मथां प्लेटां चोर लाहे विया। उन खां पोइ SHO साहिबु मूंखे 4 प्लेटां पंहिंजी मोटाए ॾिनियूं आहिनि। मां साईं जो वधि वधि शुक्रगुज़ार आहियां ऐं साईं जा मूं ते लख लाख एहसान। तव्हां ॻाल्हायो पर SHO जो नालो? हाँ जी, असां जेको आहे SHO सादिक अब्बासी साहिब जा थोराइता आहियूं जंहिं असांखे प्लेटां मोटाए ॾिनियूं आहिनि। सही सलामत असांखे। घणो टाइम थियो हिन चोरीअ खे? हिन चोरीअ खे तक़रीबन 8 ॾींहं थी विया। 8 ॾींहंनि में तव्हांखे सही सलामत पंहिंजी अमानत मिली? बिल्कुलु असांखे मिली। साईं जे लाइ छा था चवणु चाहींदो? साईं जी वॾी वॾी महिरबानी, असांजी महिनत जेकी साईं कई, सादिक अब्बासी साहिबु, गफूर वसण साहिबु जेकी महिनत कई असांखे पंहिंजी चोरी मोटाए।